महराज हर मदर पंहिंजे ॿारनि लाइ ईअं ई हूंदी आहे पर उन्हनि जी दुश्मन नाहे हूंदी। उहो अहिड़ो बिहेव रखी शेल्टर ॾींदियूं आहिनि। उहो अहिड़ो बिहेव तॾहिं रखंदियूं आहिनि ताकी उन्हनि जूं धीअरूं ग़लति कमु करण खां अवॉइड कनि। पर साइमा हर फ़र्द जी प्राइवेसी हूंदी आहे ऐं इंसानी कैफ़ियत बि का शइ हूंदी आहे। ज़हनी आज़ादी बि घुरिज आहे ऐं हर कंहिंजो बुनियादी हक़ आहे, उनखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। इहो सभु कुझु आहे पर तूं हर भरू एॾो संजीदा नथी। मुंहिंजी माउ इंतिहाई प्यारु कंदड़ आहे ऐं ॿियो असांखे अहिड़ो कोई बि इशू न आहे उन्हनि जे रवैये खां। मूंखे नथो लॻे साइमा त अव्हांखे को इशू न हुजे। अंकल हाणे काफ़ी बहितर आहे साइमा। तूं सुभाणे खां यूनिवर्सिटी जॉइन करे सघी थी ऐं सिंगिंग जी रियाज़त लाइ बि वक़्तु कढी सघीं थी। मूं हिकु टीवी स्टूडियो में तो लाइ टाइम स्पेस वठी छॾियो आहे। जेकॾहिं तूं चई त मां फाइनल कयां। न यार, फ़िलहाल कुझु ॾींहं दिलि नथी चवे मुंहिंजी। बसि पापा जो केस कंहिं तरीक़े हिकिड़े पासे थिए पोइ। तूं सोशल मीडिया ते अंकल बाबति हलंदड़ मुहिम खे ॾिठो आहे? केॾा माण्हू इन्वॉल्व थिया आहिनि हुन में। केतिरो संदसि केस ते पॉज़िटिव रिस्पॉन्स मिलियो आहे। तोखे चयो हुयमि न त इहो सिलसिलो बंदि कर। पापा खे सुठो कोन पियो लॻे ऐं आपे बि ईअं चयो हुयो। ईअं न आहे यार साइमा। मूं इन बाबति उन अंकल सां ॻाल्हि कई ऐं उन ते को उन्हनि अहिड़ो रिस्पॉन्स न ॾिनो मूंखे। साइमा अॼु तूं एॾी कूल छो आहीं? छा थियो आहे तोखे? तूं कुझु ॿुधाइण नथी घुरीं छा? न यार, अहिड़ो कुझु बि न आहे। बसि अलाए छो दिलि ईअं ख़ामोश रहण थी घुरे। तूं मूंखे ईअं ॿुधाए सघीं थो मिराज त ईअं छो आहे? कॾहिं कॾहिं दिलि बेगानी थी चुप जो रोज़ो रखी छॾंदी आहे। ॾिस यार साइमा, मां को फिलोसफर या साइकेटिस्ट न आहियां, पर एतिरो ज़रूरु सम्झंदो आहियां त जॾहिं को पंहिंजे इज़हार खे दॿाए रखे थो न, तॾहिं हुनजी दिलि जी कैफ़ियत न अहिड़ी थी पवंदी आहे। जेको दिलि में अथई उहो चई छो। अवां मिस साइमा रहीम आहियो न, नामियारे कहाणीकार मिस्टर अब्दुर्रहीम जी लाडली थी। जी, तव्हां केरु? तव्हांजो पीउ हिकु करप्ट ऐं रिश्वत वठंदड़ माण्हू आहे। मां ई उहो माण्हू आहियां जंहिं तव्हांजे पीउ जे ख़िलाफ़ु दरख़्वास्त कई आहे। मुंहिंजो नालो त तव्हांखे यादि हूंदो न, अरसलान मुंहिंजो नालो। What nonsense! तुझी हिम्मत कीअं थी मुंहिंजे साम्हूं अचण जी ऐं तूं मुंहिंजे पीउ खे ईअं पियो चवीं? सर, छा कमु आहे तव्हां हलियो वञो त मुंहिंजी जोग्राफी मटाए छॾी तो साईं। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु थो कंहिंजी जाग्राफी बिगाड़े। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।